वार्ड नंबर 4 तालको मीरपुर खास। मूं राज़ी ख़ुशी पंहिंजी शादी कई आहे। न मूंखे ज़ोर आहे न ज़बर थी आहे मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि मां ख़तरो आहे। हिकिड़ो मुंहिंजो भाउ मामू ऐं चाची ऐं चाचो मूंखे मारण जी धमकियूं ॾींदा, मूंखे ऐं मुंहिंजे घर वारे खे। मूं पंहिंजो हक़ु कयो आहे, मूं गुनाह त कोन कयो आहे। बदीन में किशन कोट। जीअं त मूं सां मोहबत कई आहे, मतिलबु शादी करण थो चाहे, हिन सां असां शुरू में असां माइट सां राज़ी न थिया, असां भॼी पंहिंजो किशन कोट बदीन में असां निकाह कयो आहे। पंहिंजी राज़ी ख़ुशी रहण मुंहिंजे माइटनि में बि उहो ख़तरो आहे, चवंदा तो शादी छो कई आहे, छोजे वजह सां मूंखे मारण जे चकर में आहिनि। मतिलबु कल्ह बि मूं ते हमिलो कयो न, शायदि हुन मूंखे मारियो बि जाम आहिनि, धकु बि लॻल आहिनि। था चाहियूं असांजो मक़सदु इहो ई असां पंहिंजी ख़ुशी सां रहूं पिया, पंहिंजे हिसाब सां रहूं पिया। चलो असां पंहिंजी ख़ुशी सां रहणु था चाहियूं, पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि आहियूं। वधीक जे असांखे तंग करण जी कोशिशि कंदा, असां पंहिंजी जान वेही रहंदासीं।